नाज़रीन, मेहर शाह जे ॻोठ अली ख़ान उजण में मिस्कीनपुरियत जो 6हीं क्लास में पढ़ंदड़ नीगर हबीबुल्ला हुजण जेरे जी बीमारी में मुब्तला थी बिस्तर भेड़ो थी वियो आहे। ग़रीब ख़ानदान औलाद जो वसाहर इलाज कराइण खां पोइ थकिजी पियो। हिननि हुकूमत ऐं वस वारनि खे अपील कई आहे त ख़ुदारा असांजे नीगर जो इलाज कराई वञे। उन हवाले सां पेश आहे अब्दुल गफ़ार चांडियो जी हीअ रिपोर्ट। शाब असां ॻोठ अली ख़ान उजण में मौजूद आहियूं, जिते 6हीं क्लास जो शागिर्द हबीबुल्ला उजण जेरे जी ख़तरनाक बीमारी में मुब्तला है। इन जो वालिद साहब मज़ूरी करे पेट गुज़र कंदो ऐं जेके भी कमाईंदो आहे पैसा पंहिंजे बच्चे जे इलाज जे लाइ इन ख़र्च किया। घर जो अल तल इन्हनि खपाए छॾियो आहे। इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त कहिड़ा वीचार पिया वंडनि। 3 सालनि खां मुतबिल आहे। असां पीपी बिलावल भुट्टे चेयरमैन खे अपील था कयूं त मुंहिंजो 3 सालनि खां वठी नंढड़ो बीमार आहे। सो मां जेको बि कमाया मज़ूरी अन्न पाणी हे हो खपाए सपाए ने इलाज कयां थो। वज़ीर आला मुराद अली शाह खे बि अपील थो कयां, महिरबानी करे मुंहिंजो पुट जी हेल्प कनि। मां भितर माण्हू वॾेरा सभु भित थी बणिया आहिनि। मां त पई चकर काटे काटे अस्पतालुनि जा जेका पंहिंजी हुई हड़ में हाणे बिस्तरे ते पियो आहे। मुंहिंजो बचिड़ो को अहसासु कोन्हे। मुंहिंजे बच्चे जो इलाज थियो वञे। मां ग़रीब आहियां, मुंहिंजो पुरुष बेरोज़गार, इहो सिरुनि में काथे थी मज़ूरी। हिन जेरे जो मसइलो असां कोन रिपोर्टूं ई नथा कराए सघूं। जेरा काॾा वञूं ग़रीब, कोई अहसासु कोन्हे। वॾो इमरान ख़ान आहे या बिलावल आहे या मुराद अली शाह। इमाम ॾिनो हुजण सां गॾु अब्दुल गफ़ार चांडियो, मेरान टीवी न्यूज़ डिब में।